अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था दौलतपुर मां असद अली सुमरो जी। दौलतपुर में अंधेर नगरी चरबट राजा जो जान ग़रीबन सां ज़ुल्म सितम जारी। रेवेन्यू खाते जे मुलाज़िम तपेदार अली हैदर जिसकानी जे रिश्वत जे ज़ुल्म ख़िलाफ़ गुलाम हुसैन पली पंहिंजे पुटन समेत सरापा एहतजाज। दौलतपुर सिफन जे ॻोठ फैज़ मोहम्मद पली जे रहवासी गुलाम हुसैन पली पंहिंजे पुटन मोहम्मद नवाज़ पली ऐं अब्दुल वाहिद पली सां गॾिजी नेशनल प्रेस क्लब दौलतपुर अॻियां पहुची रेवेन्यू खाते जे मुलाज़िम तपेदार अली हैदर जिसकानी पारां रिश्वत जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया अॻियां पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे ॼाणायो आहे त 10 महीना अॻु मूं हिकु ग़रीब मिसकिन नाले हाजी मेहर होती पोटो जेको फालिज जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे, जेको हलण फिरण खां पिलाचार आहे, जंहिंजी ज़मीन जी गिरवी फार्म जे ख़त्म करण ऐं रिकॉर्ड जी दाख़िला रखण लाइ कागज़ खणी अली हैदर जिसकानी जे संदसि हाफ़िज़ पहुतो त न मूंखे चयो त हाज़िर कमु कयूं था, जंहिंखां पोइ हिन वक़्त ताईं पूरा 10 महीना गुज़री विया आहिनि। पर तपेदार अली हैदर जिसकानी न गिरवी फार्म ख़त्म कयो ऐं न वरी रिकॉर्ड रखियो, जंहिंखां पोइ घणी वक़्त गुज़रण बैदि वरी हाणे फ़ोन कॉल करे कम बाबति तपेदार अली हसन जिसकानी अर्ज़ु कयमि त हिन रिश्वत जी ॻरी रक़म जी घुर कंदे चयो आहे त हिकिड़ो अली हैदर जिसकानी फ़ोन करे चयो तव्हांखे 6000 रुपया ॾियणा पवंदा, जेका रिश्वत घुरण वारियूं कॉलूं मूं वटि पिण रिकॉर्ड तौर महफ़ूज़ आहिनि। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त आला इख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त सदा इंसाफ़ कयो वञे ऐं रिश्वत वठंदड़ ऐं करप्शन वारनि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे हर ग़रीब सां थींदड़ ज़ुल्म बंदि कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।